नौशर ऑफरोज़ कायम कॉलोनी छोरेवासी अज़ीज़ुल्लाह बबर पुट हिदायतुल्लाह बबर मीडिया अॻियां दाईंदे छो त कुछ ॾींहं अॻु मुंहिंजो गाबो मरी वियो हो, जंहिंखे पंहिंजे पाड़े खां परते हिक खुले मैदान में दफ़न कियो। हिन ॿुधायो त मुंहिंजे पाड़े में रहंदड़ नाले ख़ालिद हुसैन सोलंकी, अमजद सोलंकी, अली सोलंकी, आमिर सोलंकी, ॾाॾो सोलंकी, पुनल सोलंकी मूंखे घर खां ॿाहिरि घुरायो ऐं कावड़ियल अंदाज़ में मूंखे गंदा लफ़्ज़ ॻाल्हाए चयो त इज़त सां दफ़नायल गाबो कढी ॿिए पासे उछलाए। मां चयो घर में अकेलो आहियां, मुंहिंजा ॿाहिरि अचनि त मां तव्हांजी ॻाल्हि ते अमल करे बंदोबस्तु कयां थो। जीअं मां पंहिंजे घर अंदरि दाख़िल थियमि त ख़ालिद हुसैन सोलंकी, अमजद अली सोलंकी, आमिर सोलंकी, ॾाॾो सोलंकी, पुनल सोलंकी मुंहिंजे घर जी चार दीवारी पामाल करे ज़ोरीअ मुंहिंजे घर अंदरि दाख़िल थी मुंहिंजे गिरेबान में हथु विझी मूं ते तशदुद कयो, चईं मुंहिंजी अमड़दाऊं करणु शुरू कयूं ऐं हिन चयो त मूंखे घर खां ॿाहिरि कढी मूंखे बेदर्दी सां तशदुद करे मुंहिंजी बांह भञी हलिया विया। मां हुते दाईंदो रहियसि, कंहिंखे बेरहम न आयो। हिन घुर कई आहे। DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशर ऑफरोज़, SHO नौशर ऑफरोज़ के मामले जी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। नालो छा अथई बाबा? नालो अज़ीज़ुल्लाह बबर। कंहिंजो पुटु आहीं? हिदायतुल्लाह बबर। वेठल किथे आहीं? कायम कॉलोनी। कहिड़े पाड़े में? ये सजण उमरानी। अच्छा, छा थियो आहे तोसां? बाबा इहो त 4-5 ॾींहं थिया पाड़ो हुयो मुंहिंजो मरी, ठीकु आहे जी। ऐं उन खां पोइ मां पाड़ो पूरो हिते परियां अॻियां प्लाटिंग आहे ख़ाली आहे, ऐं उनखे पूरे मारी 5-6 ॾींहं गुज़री आहे। जो मां खे अहिड़ी ख़ालिद हुसैन सोलंकी आहे, उहो माना कंदो आहे हिन सोलन जो वापारु कंदो आहे, ठीकु आहे। उन सॾु मां वियो, मां ॿाहिरि निकिरी चयो आई पाड़ो थियो पूजा, मुंहिंजो बाबा हा मूं पूजा त मूंखे चईंदो भाऊ इहो पाड़ो जेको आहे खणो ई तव्हां या करे मुंहिंजो बाबा घर में केरु कोन्हे, ॿार वार कोन्हे, केरु कोन्हे। ऐं उन खां पोइ मुंहिंजा ॿाहिरि अचनि त मां मसाले खे तव्हांजे इन हल करे मां परते खिलायां थो खणी। अञा मां घर अंदरि दाख़िल थियो आहियां जी, चई इहे लफ़्ज़ मूंखे मां ॿाहिरि अचनि बाबा मां करे थो मां अंदरि दाख़िल थियो आहियां। मूंखे पोयां कालार मां अथव 4-5 ॼणा हुजनि, उन्हनि खणी मूंखे ॿाहिरि सटे दस्तूदनि में विड़िया। केरु केरु हुआ? ख़ालिद हुसैन आहे सोलंकी, अमजद अली सोलंकी ऐं अली आहे, ऐं उन खां पोइ पुनू आहे ऐं 5 माना ॿिया आहिनि माना नामालूम ईअं। अच्छा जी जी। घर अंदर दाख़िल थी तो के मारे? घर अंदरि दाख़िल थी मूंखां विड़िया आहिनि, मुंहिंजे ॿारनि खे धक, मुंहिंजी घरारीअ खे, मुंहिंजी अमड़ खे, मूंखे माउ भेण ते गारियूं, मूंसां नाइजाइज़ आहे। हे बांह में छा थियो अथव? ही बांह भॻी आहे न हुन जहिड़े में। अच्छा जी जी, मूंखे इंसाफ़ ॾियो।